नाज़रीन ख़बरें नए अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ठट्टो रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जोखियो। हलो हलो हैदराबाद हलो सानिया कारसाज़ी शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टो जे तरफ़ां 18 अक्टूबर ते हैदराबाद में रिथियल जलसे में शिरकत जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टे ज़िले जे सदर सादिक अली मेमन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले जे सदर MP रुखसाना शाह जिन जी ख़ासि हिदायतुनि ते अमल कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग तालके ठट्टे जी सदर अमीना अहसान भट्टीअ जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग तालका ठट्टे जे ॻोठनि शहरनि में वञी पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ठट्टे तालके जे लेडीज़ कारकुन सां गॾिजाणियूं कयूं, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ठट्टो जे उहिदेदारनि ऐं वर्करनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंजी सदारत पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ठट्टे तालके जे सदर अमीना अहसान भट्टी नूरी शाह करे रहियो हुयो ऐं हिदायतूं जारी कंदे चयूं त 18 अक्टूबर शहीदनि जे जलसे में पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर कारकुन तोड़े ॿिया माण्हू ऐं यूनियन काउंसिलरनि टाउन कमेटियुनि मां कोचनि वैननि कारनि ज़रिए काफ़िला ज़िले सदर सादिक अली मेमन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ठट्टे जे सदर MP रुखसाना शाह जी अॻवानी में ठट्टे खां हैदराबाद रवाना थींदा इंशाअल्लाह।